नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां मॉडल स्कूलनि जी फीसुनि में वाध वारे फ़ैसिले खे मुलाज़मनि रद्द करे छॾियो आहे। उन सिलसिले में वीडियो लिंक ज़रिए ॼाम शोरो मां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली मुराद चांडियो। जी अली मुराद। जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां शागिर्द दुश्मन पॉलिसी वारो जेको अमल आहे उहो जारी आहे। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां सिंध यूनिवर्सिटी ऐं जेके कॉलेज साइड जे शागिर्दनि जी फीसुनि में वाध कई वई हुई। हिन भेरे क़ौम जे मामारनि ते हिकु ॿियो हमलो कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे मातहत हलंदड़ जेके मॉडल स्कूल आहिनि उन जी फीसुनि में चवण ते वाध कई वई आहे। ऐं उनखां अलावा जेके सिंध यूनिवर्सिटी जा सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जा ॿार जेके हिते तइलीम पढ़ाईंदा हुआ, मुफ़्त में तइलीम पढ़ाईंदा हुआ, उन्हनि लाइ बि हींअर फीस मुक़ररु कई वई आहे। जंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जा मुलाज़िमनि जेके परेशान आहिनि ऐं उन्हनि जेको आहे इन अमल ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण जो बि चिता ॾिनो आहे। असांजे सिंध यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िमनि जा जेके ॿार मासूम ॿार मॉडल स्कूल ऐं पनाह अली शाह ऐं मॉडल स्कूल इन बलोच में पढ़ंदा आहिनि, उन्हनि जूं हिन वक़्त जे वाइस चांसलर बग़ैर कंहिं सिंडिकेट जे मंज़ूरीअ जे ऐं बग़ैर कंहिं ॿिए प्लेटफार्म जे मंज़ूरीअ जे उन्हनि जूं उन फीसूं वधाए छॾियूं आहिनि, जंहिंजे करे असां मुलाज़िम तमामु घणा परेशान आहियूं। किन जा 3 ॿार पढ़नि था, किन जा 4 ॿार पढ़नि था, उन्हनि जूं फीसूं वधायूं वयूं आहिनि ऐं उहे हज़ारनि जी सूरत में आहिनि। स्कूल में जेके पढ़नि था उन्हनि जूं फीसूं पोयनि वाइस चांसलरनि खां असां माफ़ु करायल हुयूं त उन्हनि ॿारनि खे जीअं सहूलियत मिले, ग़रीब जो ॿार बि स्कूल में पढ़ी सघे। त मौजूदा सूरत हाल इहा आहे त असांजा मॉडल स्कूल हैदराबाद मॉडल स्कूल सैयद पनाह अली शाह सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में जेको आहे, उते जेके ॿार असांजे मुलाज़िमनि जा पढ़नि था उन्हनि ॿारनि जे लाइ जेके फीसूं रखियूं आहिनि उहे इंतिहाई वॾा जेके आहिनि से उहे अंग आहिनि जेके हू नथा पूरी करे सघनि। असांजो मुतालबो वाइस चांसलर खां इहो ई आहे त सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि ऐं उन्हनि जे ॿारनि खे जेकी सहूलियत मिले थी त ख़ुदा उहा सहूलियत त न खसियो। यूनिवर्सिटी में जेको स्कूल आहे सैयद पनाह अली शाह मॉडल स्कूल ऐं हैदराबाद, हाणे इन जूं इंतज़ामिया फीसूं जेके आहिनि न डबल करे छॾियूं आहिनि। इन खां पहिरीं जेके वाइस चांसलर हुया उन्हनि जे दौर में तव्हांखे बि ख़बर हूंदी त इहे फीसूं असां माफ़ु करायूं हुआसीं। हिन वक़्तु बजाए जो उन्हनि माना शयुनि खे नज़र में रखिजे आहे, हिननि मूरा की उहे फीसूं डबल करे छॾियूं। फीस एतिरियूं वधाई वियूं आहिनि, असां मुलाज़िम इन फीस खे अफोर्ड नथा करे सघूं। मां पंहिंजे तरफ़ों साईं वाइस चांसलर साहब खे चवंदुसि त साईं महिरबानी करे ॿाहिरां फंड मिलनि था, तव्हां ॿाहिरां कोशिशि कयो त ॿाहिरां फंड आणियो ऐं उहे फंड यूज़ कयो। यूनिवर्सिटी में असां नथा अफोर्ड करे सघूं। मुलाज़िमनि तौरु जेके प्राइवेट साइड जेके ॿार हिते पढ़ंदा हुआ उन्हनि जे वालिदनि पारां जेके ॿारनि जा नाला कढाइण लाइ दरख़्वास्तूं जमा कराए वियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॿारनि जे वालिदनि सां असांजी ॻाल्हि ॿोल बि थी वई आहे ऐं जेके सेवा मुलाज़िम आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, जिन जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया जेको फ़ैसिलो कयो आहे उहो इंतिहाई ग़लति आहे।